नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में ख़बर ॾींदालो सच ॻाल्हाइण गुनाह बणिजी वियो। कंदकोट अवामी प्रेस क्लब कंदकोट जी जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन मरी मथां ए सेक्शन थाने जी पुलिस पारां ज़र्द सहाफ़ियुनि जी वंगार वहंदे कुड़ी एफआईआर दाख़िल करण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब कंदकोट जे सहाफ़ियुनि जो प्रेस क्लब जे सदर मुश्तबा शाह, जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन मरी, जानी जौनसाल बंगवार, मोहम्मद हनीफ बंगवार, अब्दुल हलीम गोलो, मीर हसन मलिक, फारूक मलिक ऐं ॿियनि पारां एतिचे मुज़ाहिरो करे ए सेक्शन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं पहिरियां ज़र्द सहाफ़त कंदड़ प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जी शराब जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद काफ़ी सोशल वर्करनि, शेयरनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि उन वीडियो खे पंहिंजे फेसबुक वालनि ते रखी इन प्रेस क्लब जे अंदर शराब पीअण सहाफ़ियुनि खां सवाल कया त प्रेस क्लब हिकु अवाम ऐं मज़लूम जो आवाज़ ऐं हिकु मुक़दस जगह आहे जिते अवां शराब में धुत थी डांसूं करे रहिया आहियो। इन्हनि जी पोस्टनि मथां अवामी प्रेस क्लब जी जनरल सेक्रेटरी फिदा हुसैन मरी हिकु कमेंट्स कई जंहिं ते शराबी सहाफ़ियुनि पारां ए सेक्शन पुलिस हथां सहाफ़ी फिदा हुसैन मरी ख़िलाफ़ हिकु एफआईआर दाख़िल कराई जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। छा सच चवण ऐं लिखण गुनाह आहे? जो सच लिखण ते पुलिस जी अहिड़े किदे अमल ख़िलाफ़ आईजी सिंध, डीआईजी लाड़काना, एसपी कश्मीर रमजद अहमद शेख खां घुर कयूं था त पुलिस जी वंगार ऐं सहाफ़ियुनि फिदा हुसैन मरी ख़िलाफ़ थियल कूड़े केस जी इंक्वायरी कराए संदसि केस खे बी क्लास कढी अमल में मुलविस ए सेक्शन पुलिस जे एसएचओ इलियास ओडो ऐं शराबी सहाफ़ियुनि मथां केस दाख़िल कयो वञे। अगर 2 ॾींहंनि अंदर ये न थियो त असीं हिकु वॾे एहतजाज जो हक़ रखी सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।